मश्करन जो हाँ मश्करन जो गोठ तई अब मैं चला देख खबर है यार साउथ मुझी ऐ ससु तुझी कमु थपे आई अहिड़ो वेड़ो कबेड़ो वेड़ो अहिड़ो इज़त सां जहिड़ो कयो अथई अहिड़ो इज़त सां जहिड़ो कयो अथई बस घर में रुगो ठका ठका अरे हाणे आदू आदू अकुल को कोको तो कोने जो इन साउथ सेठाणी जे दिमाग में खणी ठोकिया मूं हुनखे इज़त जे गॾु मोकिलियो त वञी उन्हनि खे मिंट मेड़ करे हे भईया त वञी मुंहिंजे जाना सां मलाखड़ो करे आई आहे यार हालत आहे अलेड़ी बंदूक तुंहिंजो ठका एतिरी थी अथई एतिरी कुते सां थिए हा न त कुतो बि छितो थी पिया या कुकाट करे कराची भॼी वञे हा तूं अञा इज़त सां शादी करण जो आसरो रखियो वेठो आहीं अरे मिठल मोहब्बत में ये मुश्किलात जो मिसकालू पियूं ईंदियूं आहिनि हाणे नथो रीथो कलानत जे करे थो रही मुड़बो इन जी माना त तोखे स्टील जो पितो आहे हा बोल थई बचड़ा सूफी में कचड़ा अरे मूंखे पितो आहे ई कोन जे पितो हुजे हा त तो बेपिते जे भरता बि तलो जा भले माना मां बेपितो आहियां अरे जन पितन वारनि खे सिंह हुजनि हा त तूं आहीने में पाण खे ॾिसी सम्झी वञी हा त तोखे पितो आहे बाबल नंबर 2 मूंखे बि पाण ते थोरो थोरो शक थिए थो त मां बि बेपितो थी वियां ए ससु सेठाणी आहे न ए मूं वारी ॾींहं में 7 चकर बेइज़ती थी करे पर मूंखे असर ई कोन थो थिए यार मिठल हाणे आलू वारो अकुल को कोको त कोन्हे जो तुंहिंजे दिमाग़ में ठोकियां इहे पिते फेल थियण जूं निशानियूं अथई फेल थियण जूं हाणे तूं बि पाण खे बेपितनि जी बिरादरीअ जो सम्झ अलरेडी बंदूक तुंहिंजो ठका माना मूं वारे पिते ठका बि कोन ॾिनो इहे सदमन में ॻरी वियो अम्मा तू जो केड़ो कम जो इन माई इज्जत दे वई है अलू जाने त या माई इज्जत जाने तू जो छा जो वनी विच में टपो ॾिनई छो अतो अलू मुंहिंजो सौट्रा मुंहिंजी पीढ़ी आ उन जा पैसा ईअं गिड़कायूं वञे मां कुझु न चवांसि छो पाण ई ॿुधाईंदी सांसि त मां सेठियाणी आहियां सेठियाणी सिर ॾींदी आहे सुर नाहे ॾींदी त पोइ सम्झाए न मां इन पंहिंजे सोट बेसुरे अलूअ खे त माई इज्जत जे घर न वञे अंदर जो पलीत किन्नो बेकार हिते त पटाटा बि न वठी ईंदो आहे ऐं माई इज्जत जे घर मच्छियूं ऐं ये मुर्गियूं अलाए छा छा तो खयूं वञे ओ मड़े इने में अधे अलूअ जो ॾोह कोन्हे को ज़रूर को इज्जत बि आसरड़ो ॾिनो अथसि जंहिंजे करे तो पे ख्वार ख़राब थिए मूं वारो सौट अम्मा ये तो वारो सोट आहे न अलू इनखे मुल्ह ते मिर्गी वठण जो शौक़ु आहे त पोइ छॾेसि न त लाए दूल ते ॾोको अमड़ इने में मर्द माण्हूअ जो कहिड़ो ॾोह हेबी जो ॾिसें थी पई त मूं साॻो हणी वरी मथां सुर्खी जी चट हणी कजल पाए कबर वारो पोइ वरी हीअं नखड़ा नाज़ड़ा थियूं कनि पयूं अम्मा थोरो सोच कुदरत थी ज़लील करे न ज़कूटे जिन्न खे इन में पराई पोढ़िन जो केड़ो ॾोह छिते कुते के भी न मालिक ज़हर जो टुकुर खाराईंदा आहिनि अम्मा इहो तो वारो सोट आहे न इहो बि छितो थियो आहे छितो ॾेसि ज़हर उहो बि बुसरीअ में विझी त जान छुटे छो ॾाइणे सदके कई अलू ऐं वलू मुंहिंजी पीढ़ी हिन मुंहिंजो बुनियादु हिन मुंहिंजो सिर उन्हनि भाउनि तो सदको मां मरंदसि सुभाणे अचे कबर ते बीहंदा के ॿ कुल पढ़ंदा के ॿ गोढ़ा ॻाड़ींदा कुल्हो ॾेई मूंखे उते पहुचाईंदा मुंहिंजा कुल्हे कांधी हिन अलाए छा थी ॻाल्हाए पई तॾहिं त ख़ुदा भाउ ई न ॾिनई हिकिड़ी ॼमी पई चटी अदी इन जुम्मन ये को चाह ठाए कोन आयो किथे बाटे में गिरी वियो छा आयो चाह पियो गरम चाह पियो गरम अदी तू भी कुछ अकुल खां कम वठ रिवर्स जा असांजे मथां थोरा आहिनि ऐं अलूअ जा असांजे पैसा घणा आहिनि सो बि व्याज जा ओ दी असांखे कबर में लाहे ईंदा न पोइ अलू जो व्याज न लहंदो ॻाल्हि त ॿुधो मूंखे लाचारी कोन पियो आहे जो हुननि सां शादी कयां उन खां मुंहिंजी सोट हर वेठे मुंहिंजी बेइज़ती करे वई आहे ऐं आउं वरी हुननि सां शादी कयां न बाहि ॾियां मूंखे न आहे शादी करणी हा छो थी वरी असांखे जेल मोकिलण जूं ॻाल्हियूं करी जेकॾहिं न तूं रिवर्स जी थी हैं त अलू वरी असांखे जेल मोकिले छॾींदो जेल छा लाइ मोकिलींदो कहिड़ा तव्हां हुनजा 7 खून कया आहिनि जो हाणे असां जेलुनि में थो मोकिले जेकॾहिं तूं रिवर्स सां शादी कंदीअ न अलू जे अरमान जो खून थी पवंदो ऐं उहो छितो थींदो जेकॾहिं हू रिवर्स सां शादी न कई त हू पटके ते पेट्रोल हारे तकड़ी तीली ॾेई पंहिंजो पाण खे साड़े छॾींदो पोइ आउं हूंदुसि जेल में ऐं मूंसां गॾु तव्हां बि जेल में हवाऊं खाइजो तो बि तकड़ करे ॿिन्ही खे लेनाई हाणे कंहिंजो जोड़ टोड़े कंहिंजो टोड़ियूं मां त चवां थो हिन जी प्यार वारी PVC ऐं कुर्ब वारी कुंडी लॻी पई हुजे मीटर वारी मोहबत आहे जो असांजी बिल सवायो वेंदो अरे तूं त बस कर बंदि गोभी
तोखां असां सलाह पुछी जो विच में टपो थो ॾी। अदा मुंहिंजी ॻाल्हि तव्हां ॿुधी छॾियो। पोइ हाणे इहे कयो अलू सां ॻाल्हायो, चओ पंहिंजी इन बुछड़ी जेका सेठाणी अथसि न इन खे सम्झाए छॾे। आईंदा मुंहिंजे साम्हूं न अचे न त मूंखां वधीक बुछड़ो केरु कोन कंदुसि। आउं इन जी शिकिल बि ॾिसणु नथी चाहियां। अदी तूं फिक्र ई न कर, साम्हूं विहारे सभु शर्त लिखाईंदोसांसि, तूं रुॻो हथ हल्को रख। रीवत साहब हाणे इहो ॿुधायो त कहिड़ो कारो मूं कयां? मुंहिंजो मतिलबु आहे त पंहिंजो कहिड़ो कारो मूं कयां? नी मां तोखे इन लाइ घुरायो आहे त मूंखे तकड़ी तकड़ी शादी करणी आहे। तोखे इन करे तकड़ो तकड़ो घुरायो अथमि। होरिया होरिया सामान वठंदो वञ। होरिया होरिया सामान न वठो, तकड़ो तकड़ो सामान जमा कयो। हू आलू आहे न, इज़त जे पुठियां सिरण वांगुरु फेर आणे। इन सिरण जे लाइ हिकिड़ी सुठी बंदूक वठणी पवंदी। खणी ऐं खंभ खंभ करे छॾींदोसांसि। मां तव्हांजी शादी में सभिनी खां वधीक अघु भरो हूंदुसि, पर तव्हां बि मुंहिंजो हिकिड़ो कमु कयो न। कहिड़ो कमु? कर हुकुम। हुकुम न रीवत साहब, बस हिकिड़ो अर्ज़ु आहे, मल्लूका खे वापसि करायो न। मल्लूका त मुंहिंजी शादी करायो न, पोइ भली मरी वञो। मां छो मारा? रीवत साहब मां पंहिंजे लाइ बि चयो, शादी खां पोइ मरी वञा न त पोइ हिनजो मूंखे अफ़सोस कोन थींदो। अफ़सोस त अलूअ खे थींदो जॾहिं मां पंहिंजी इज़त खे इज़त बणाए पंहिंजे घर वठी ईंदुसि। अला कदो इहा शादी कोन थींदी। मुंहिंजो मतिलबु आहे त थींदी। अलाह आमीन, अलाह आमीन, सुमा आमीन। ओड़ा अॼु न जहिड़ी रंगीले सां थी आहे, जेकॾहिं न इज़त वारो हूंदो त इहो ॻोठ मश्किल जो छॾे हलियो वेंदो। हाणे ख़बर पवंदुसि ऐं इहा पक बि थी वेंदुसि त मां कमदार कहिड़ो अहिड़ो कंदो आहे सोढ़ो जो सवड़ में विसी लॻंदो आहे। कावड़ में हू कुकड़ियूं अखियूं करे ॾिसे पियो, पर बेवस हो न त अहिड़ा बूट ठोके हा। अहिड़ा भोला जेकॾहिं असांखे बूट हणी वञनि न पोइ असांजी मानी इज़त जे फाइरनि खे ॾिजे। अरे इहो कीअं थो ॾाढो करी, जुमिले जो मुंहुं थो कारो करी। असुल में ईअं चइबो आहे त असांजी मानी कुतनि खे ॾेई छॾियो। अरे ॻाल्हि साॻी आहे। ईदनि जुमनि जेके असांजे हक़नि में चक कया आहिनि उहे कुतनि खां घटि आहिनि। हा यार कोन ॻाल्हि सही थो करी। ईदनि जुमनि जे अचण सां इज़त मूंखे घरां ईअं उछलाए कढियो जीअं आगुर सां किचिरे खे उछलाइबो आहे। काॾनि सही थो चई। मां चवां थो पीरे हिकिड़े खे मंडो कयूं ऐं ॿिए खे टुंडो कयूं। आला चंबुक पटे उन्हनि सां वसकारो कंदासीं न, पोइ ख़बर पवंदुनि त मां या कमदार कहिड़ो अहिड़ो कंदो आहे सोढ़ो जो सवड़ में विसी लॻंदो आहे। वाह पुट वाह, ॿिन्हनि बि नथो छॾी वञनि ग़रीबनि खे। अदा नंढा जीअं था वॾा। जेको लॉकडाउन लॻो इन में जेको कर्ज़ खयोसीं न, इन असांखे सफ़ा पिनाए छॾियो। अदा ने लॉकडाउन त असांखे पिनायो आहे, परेशानी इन त असांखे कयो आहे। ॻाल्हि सम्झ में नथी अचे। बेखबर अॼु कीअं यादि कयो अथव मूंखे डीज़ल ते? उस्ताद तूं असांखे भली पंहिंजो शागिर्द न सम्झ, पर अॼु बि तूं असांजो उस्ताद ही। इन ई करे तोखां सलाह मशवरो वठण आया आहियूं। जेकॾहिं सलाह मशवरो ॾींदे त महिरबानी, न त ज़ोरीअ बि वठंदासीं। उस्ताद कसम जे प्यारे में पहिरीं शइ जो असांजो मसलो हल कर, न त असां ॿई मरी वेंदासीं। ऐं मां कहिड़ो मिनिस्टर आहियां जो तव्हांजा मसला हल कयां डीज़ल ते? तव्हां मुंहिंजो अरवाह ईअं खणाए छॾियो आहे जीअं सिरण कुकड़ जो बच्चो खणी वञे। जबल में लयूं पुराणियूं ॻाल्हियूं वयूं, उन्हनि खे उस्ताद यादि न कर, हाणे का महलड़ी कर। तव्हां त गार विधी न त बस उस्ताद अॻिते किन न कजां। लोटे में ठिकरी ॻाल्हि वई निकिरी। लोटे में ठिकरियूं विझी घुमायो फिरायो न, असली ॻाल्हि ॿुधायो त तव्हांजो मक़सदु छा आहे डीज़ल ते? उस्ताद विलायती असां आलूअ खां 7 लख इन उमेद ते वरितासीं त पंहिंजी भेण जी शादी तोसां कराईंदासीं। मुंहिंजूं अखियूं थदियूं, तव्हांजा थोरा मां लाहे न सघंदुसि। भली शादी पंहिंजी भेण जी मूंसां करायो डीज़ल ते। तोसां धीअ जी शादी कोन कराईंदासीं। पहिरियां मसलो ॿुध, पोइ ख़ुशि थी। कोढ़ जा मरीज़ हींअर जो तव्हां चयो त अलू खां पैसा वठी तोसां शादी कराईंदासीं। ओ सके जा मरीज़ पहिरियों ॻाल्हि सम्झंदो कर। असां अलू खे अधे जो आसरो न होसीं। तव्हां वरी आलू जी ॻाल्हि था कयो। मां वरी ख़ुशि पियो थियां, मुंहिंजा अरमान बि ख़ुशि पिया थियनि त मूंखे था अॼनि, पर पीरनि जा पिटियल आहियो, ख़ुदा करे ॾियो। असांजी भेण वरी चए थी त रिवर्स सां शादी कयां। रिवर्स सां शादी कराईंदो त आलू 7 लख हिकिड़ा 7 लख व्याज जा भराईंदो, ऐं इन रिवर्स खे था ॾियो। ॿुॾी नथा मरो, इहो परे खां ॼण ढगी मुई पई आहे। इहो को माण्हू आहे? 7 लखनि जो डबल ॾंढ पवंदव, 14 लख वठंदव। 14 सॼी आक खपायो त पूरी कान पवंदव। 14 लख मार लठ। लठ छा, 7 लख आलू हिकिड़ा वठंदव, 7 लख व्याज वठंदव, सो बि डीज़ल ते। पोइ इन रिवर्स खे ॾे पाए, आलू भेड़ी वो भलो आहे। ताड़ो छॾ यार ताड़े खे। इज़त तुंहिंजी का फरमाइश हुजे त ॿुधा, सोन जा कंगण ठहराए ॾिए।
गोरी ठहराए ॾे नथ टिको ठहराए ॾे हुकुम कर न। न न न न तुंहिंजा लख थोरा जो तूं मूंखां पुछी पियो पर मूंखे कंहिं शइ जी ज़रूरत कान्हे रुगो मुंहिंजे भाइरनि खे न इन आलू व्याजी मां जाम छॾाए। तूं परवाह ई न कर न तुंहिंजी मुंहिंजी शादी थींदी न पोइ जेकी मूंखे मुबारकी मिलंदी न सॼी मां तोखे ॾींदुसि तूं वरी पंहिंजे भाउरनि खे ॾिजाए त उन सां इहो आहे त उहो व्याज बि लाहे वेंदा कुझु वज़न हल्को थी वेंदो। आऊं चाहियां थी त तुंहिंजी मुंहिंजी शादी खां अॻु में मुंहिंजे भाइरनि तां न व्याज सुफ़ो लही वञे ऐं पोइ बेफ़िक्र थी मुंहिंजी शादी में शरीक थी ॾाढियूं झुमरियूं हणनि ॾाढियूं। हा मूं वारो अधो जुमन आहे न उहो वरी ॾांद गाॾी ते चढ़ी झुमिर हणे ऐं अधो ईंदन उहो वरी गॾे ते चढ़ी झुमिर हणे पर परे खां लॉन्ग शॉट में असीं ॾिसो ख़बर ई न पवे त अधो जुमन कहिड़ो आहे ऐं गॾे कहिड़ो आहे। हींअर न लालू खां पैसा थो घुरां त घुटो ॾियण लाइ भॻो थो अचे। लालू तुंहिंजो पुटु आहे या तूं हुनजो पुटु आहीं जो एॾो हुन खां डिॼी पियो? कहिड़ो ड्रामनि जो डायरेक्टर आहे जो तोखे ड्रामनि मां कढी छॾींदो साह थो वञे। आहे त मुंहिंजो पुटु पर पावर पंहिंजे ॾाॾे वारा अथसि यानी की मुंहिंजे पीउ वारा अथसि। जो पुटु तूं ॿुधो ॿुध तूं जो इन लालू जी झलकियुनि खां ईअं टिजंदे पोइ मुंहिंजे मिठड़नि भाइरनि जो छा थींदो? जेकॾहिं हुननि मिसकीननि जो तूं कुझु न कंदे पोइ हिकिड़ो भाउ मुंहिंजो वञी कबाब खपाईंदो ऐं ॿियो वरी स्कूल में पटे वालो थींदो ॿियो वरी छा कंदा? ओहो उन बारे में सोचींदासीं पर ॻाल्हि ॿुध न तूं मां न शादी कयूं पोइ असां हिन पुट में हुनजो नालो छा रखूं? ओ किरस गेरे जा पुट हिन उमिरि में अञा ॿारनि जो पियो सोची अथई न लालू हिकिड़ो जेको मिल्कियत कई चंपड़ियो पियो अथई इहो ई घणेई अथई। लालू आहे न मूंखे हुनजी मर्यादा मां तोहफ़े में ॾेई वई हुई भला ॻाल्हि ॿुध तूं अहिड़ो तोहफ़ो कोन ॾींदी अञा अञा शादी कान थी आहे हाणे खां ई ॿार माल माल। हाँ मुझे मकसद आ त तू मुखे 11 बार ॾिजाए 11 वाली के डॉक्टर या हकीम जो बंदोबस्त कर अम्मा जी याददाश्त सही करायूं। ॾेखारण तबीबन खे बेकार वा मुंहिंजी ससु जो दारू दवा मूं वटि ठहियो पियो आहे। वाली तूं कहिड़ो लुकमान हकीम जो पुट रही जो अम्मा जो इलाज तो वटि आहे? कयूं था सोण ऐं इंशाअल्लाह ताला पाणे सिधी थी वई। सोण कहिड़ो सोण कंदेसि? मेहर जो छेणो था सुघायूंसि। वॾा चवंदा आहिनि जंहिंखे बि याददाश्त हली वञे न उनखे मेहर जे छेणनि जो वॾो भाण करे उन में अंदरि पूरे मथां भाण ॾेई छॾियोसि गरमाइश में वरी याददाश्त वापसि अची वेंदसि। इहो अकुल अथई जो मुंहिंजी मां खे तूं छेणा सुंघाईंदे? ॿियो को सोण ॿुधा? पोइ भला पिणे कल्लूअ माना मासी सुरीले जे मुड़ुस जा जेके पर्सनल जोराब आहिनि उहे सुंघायूंसि भला। पर बाबू त हिते आहे कोन जो बाबा जा जोराब सुंघायसि। तूं वञ हिकिड़ो कमु कर बाबे जा जोराब खणी आ। पावली जोराब सुंघण मूंखां ज़ोर अथई मूं मिसकीन मवाली जो नक कमज़ोर आहे बर्दाश्त न करे सघंदो। इहो कमु लालूअ खां वठो लालू नक जो पको आहे उनखे इन ॻाल्हि जी परवाह बि न थींदी। मवाली लालू बाबे सां कावड़े लाइ उहो ओॾा कोन वेंदो इहो कमु तोखे ई करणो पवंदो। आखिर ससु अथने ई सवाब मिलंदे। रुगो मुंहिंजी ससु आहे छा लालू जी ससु न आहे? लालू जो फर्ज़ थो थिए त पंहिंजी ससु जे लाइ कुझु न कुझु करे। मूं ठीको कोन खयो आहे जो मतिलबु नज़लनि वारा ज़ुकाम वारा इहे जोराब खणंदो। मवाली तूं ससु जे करे इहो कमु नथो करे सघी? पहिरें जे पघर में वॾी धप आहे वेझो वञी सॼो ॼण कुआ मोल सां खीसे में हलाए छा जॾहिं बिन जोराब लाहींदो आहे त ॻिझूं लामारा ॾींदियूं त अॼु ढूंढ मिलियो अॼु खाइबो बाक़ाइदे। बस हाणे बस घणो ठाव कोन थी। तुंहिंजा कपिड़ा बि धोईंदी आहे तुंहिंजूं गंजूं बि धोईंदी आहे न उन्हनि में बि ईअं धप हूंदी आहे ईअं लॻंदो आहे जो नंढड़नि ॿारनि जा रलका बि धोया। पावली पघर जे करे बि थींदो आहे ऐं हूअं बि 8-8 10 ॾींहं माण्हू कपिड़ा न मटाईंदो धप त थींदी न। हूअं तूं वरी हिकिड़ो मुंहिंजे लाइ कपिड़ा धोयो मन कयो इस्त्री करे रखियो वेठी आहीं मजबूरी आहे छा कयूं भला। बस हाणे बस घणा मेहणा न ॾे कपिड़ा इस्त्री करे रखिया हथ में ॿाहिरि वञी त वेंजी सेंजी कपिड़ा मटाए वञजा। ओ ईअं कम खे पट त ख़बर पई घणे में चयो आहे। हाणे मां ॻाल्हाए सघां थो त मवाली रोज़ वॻो मटाए त पोइ मवाली जी मर्ज़ी आहे नथो मटाए इहा बि मवाली जी मर्ज़ी आहे छो त मवाली जी पंहिंजे घर में इज़त आहे। अलाही अला आहियूं ॾाढा रुना काशे न खपे मलुका जे बिना
तोर जे ब्लैक एंड व्हाइट जे फिल्मनि जो हीरो थियण जी कोशिश न कर न तोर जा रील ई सड़ी विया समझी। पर मां तो राग जे ज़रिए पंहिंजी महबूबा खे यादि में कयो बस इहो राग ई बचो मुझे हिला रहे हैं चाचू आप भी। अच्छा मलूका जी मोहब्बत में सुर पियो सोरी हूँ समझो कराची मां फोन आई थी तो तहांजी कुराड़ी ते रक्षो चढ़ी वियो आहे महिरबानी करे जल्दी पहुचो। लालू साहब भले सॼी मुंहिंजी आका मरी वञे हा उन जो वो सदमू सही वञा बाक़ी मलूका रो सदमू मूंखे मारे थो यार उफट मारे थो हुन जेको मूंखे बेवफ़ाई वारो बम आयो आहे हुन जे ग़म में मां मरी वेंदो आहियां यार। ओ मजनू जा जाटा तू मरी पए त खेरा मूं वारे घोट पी जो ख्याल रखजांइ इहो मुंहिंजी मां जो अकेलो मुड़सो अमा जे मरण खां बाद में हाणे पाण अकेलो थी वियो आहे हाणे चवंदो मां ॿी शादी कयां। मां इहो पियो थो सोचां नओं घोट जेको थींदो आहे हुनखे परियुनि जो सायो थींदो आहे मता बाबे खे परियूं बुर्श न हणी वञनि। ओ लालू साहब अहिड़े घोटनि ते मौत जो सायो हूंदो आहे परियुनि जो सायो न हरू भरू लायो त सजायो कयोसि। अरे ट्राकड़े कुकड़े आ पुट मुझे पी जे बारे में बकवास बंद कर पता सुभाणे नमूने बाज करी पुरुष ना सिंगल बना डबल। ओ लालू साहब मुखे बुर्श न पंहिंजे पीए जे डंदन खे बुर्शन 70 साल जो दादा ताईं बुर्श कोन हूंदसि किथे ईअं न थिए के ॼञ खे धप अचे ऐं उन जी धप में उहो ॼञ ई मरी वञे। अब मुझो मतलब त ओबा थी ॾिने न त सॼी ॼञ मारींदो। ओबा तोखे ख़बर कान्हे का अॻे ज़माने में जॾहिं बाबो अम्मा सां परिणियो पोइ असां ॼमूं पिया न त अम्मा बाबे जे वात में रिलका धोंदी तॾहिं धप थी पई अथसि इहा धप नवी अथसि बाक़ी नमूने बाज़ी छॾे ॾे मुंहिंजे पीसारी सटो करे छोड़े कुझु कोन थींदी पुट कुझु कोन थींदी बाबे जो वॾो भाग आहे ॼाण पोड़ी न सेरा चया ओ लीलम बाबे जा बाडरम घुराया तंहिंजे मथां मां गोल शीशा लॻ रहा ॿुधो तुझे भाग सां बाबे रीवस जी रीस नाहे हिकिड़ो कमु कर बाबे जो जी देखभाल कर ख्याल कजो पीरीअ में न वञो पोड़ो किथे लाउन मन गुज़ारे न वञो अबे हिन न जाए दुनिया ते गुज़ारे बि तो साजो पुराणो गुज़ारे बि तव्हांजी कुराड़ी खे तकलीफ़ ॾेई कोन ॾींदो दादा। अम्मा हाणे दिमाग़ खुलियो हूंदई मूंखे ॿुधा मां केरु आहियां। अलाए कहिड़े मूंखे कहिड़ी ख़बर। हा 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 सुञातो में शुक्र आहे अम्मा मूंखे सुञातो त सही अम्मा मूंखे ॿुधा मां केरु आहियां। तू न वो बुरी बागड़ियाणी आहे न उनजी धीउ न जेका चूड़ियूं खपाईंदी आहे। वाह मां वाह एतिरा ज़ोर नाद में कोई बि नथी सुञाणी रदो बागड़ियां जी धीउ थी चवी। ऐं बागड़ियां जी धीउ इहो ॿुधा त कहिड़ो कहिड़ो सामान आंदो अथई चूड़ियूं आंदियूं अथई मेकअप आंदो अथई किथे रखियो अथई सामान। अम्मा थोरो ज़हन ते ज़ोर ॾे मां तुंहिंजी धीउ आहियां लाली। ऐं छोरी अकुल कर मूं अञा शादी कोन कई आहे त धीउ किथां ॼणींदसि। अलाह साईं तू अम्मा खे जल्दी ठीकु कर हिन याददाश्त वापसि अचे हाणे त पंहिंजे बचनि खे बि कोन थी सुञाणे। ऐं छोरी तूं अञा हिते वेठी वन चूड़ियूं वूड़ियूं खपा उत अम्मा मां तुंहिंजी धीउ आहियां चुड़िन वारी जी धीउ न आहियां ॻोल्हींदी हूंदई। ईसा असांखे अमुन अमान बहाल करण लाइ हिते नौकिरी ते रखियो वियो आहे जेकॾहिं अमुन था करायूं त बुख था मरूं लखनि करोड़ जा केस था हलूं न चांहि न पाणी न बीड़ी न सिगरेट आहे रुगो बाथरूम ते वॾा इन अमुन अमान बहाल करण जे लाइ त सरकार असांखे पघारूं थी ॾे। गाड़ियूं जे कहिड़ा साहब जेको कार ते चढ़ी असांजी गाड़ियूं जे ट्रेन ते चढ़ी जे न। अरे हेॾे भगल पेती जा ढक गारियूं नथा चऊं पघारूं था चऊं पघारूं मयारियूं साजो सा मयारियूं ॾियण सां मुश्किल जे कोठिया माण्हू कोन सुधरा मोजड़े में गन विझ। ईसा हाणे ॾिस ॼां कीअं थो मथे में सूर विझे। ईसा साहब छा थो चए ओ पिटल साहब तो चवे त सब्र छो नथो करी मुंहिंजो मतिलब त विच में छो थो ॻाल्हाई। खाई कहिड़ी शइ जो मां विच मां थो खावां मां को वल्लू आहियां जो विच मां गिराइण थो। ईसा ईसा हिनखे रब पुॼंदो असांजी जाइ न आहे हुनखे छॾ वञ झंग मां छेणा खणी उन्हनि खे भोरियूं जीअं झेड़ा थियनि त बीड़ी चांहि पापो नसीब थिए। वॾा झेड़ो ताज़ो थियो आहे हल ताली हुनजी वेकेशन था कयूं। वेकेशन कयूं अरे वेकेशन त जून जुलाई में स्कूलनि में थींदियूं आहिनि। वॾा तफ़्तीश खे अंग्रेज़ी में वेकेशन चवंदा आहिनि। वेकेशन न चवंदा आहिनि अनपढ़ियल। वॾा भला तव्हां ॿुधायो छा चवंदा आहिनि। उनखे अंग्रेज़ी में चवंदा आहिनि त हा चवंदा हूंदा कुझु न कुझु। छा चवंदा आहिनि वॾा ॿुधा न चयुमि न त कुझु न कुझु चवंदा हूंदसि मुंहिंजे चई आखे में नथो अचे तूं मूंखे इहो ॿुधा त सवेर कहिड़े झेड़े जी ॻाल्हि पियो करी। सेठियाणी घर वेठे इज़त सां झेड़ो करे आई आहे इहो हला जो केस थी सघे थो इन सां ॿियो कुझु न ॿ टे रुपया निकिरी ईंदा। इहो तॾहिं थींदो जॾहिं इज़त NC लिखाईंदी। वॾा हल ताली सेठियाणी खे था चऊं त इज़त तुंहिंजे खिलाफ़ NC कटाई आहे
ॿियो कुझु न त कटे या त पैसा ॾींदी हलो भला इहो बि फार्मूलो आज़माईंदा पोइ खटखटाए छा का सभु ख़तमु आहे हिते सभु ब्लैटिंग थी चई हाणे तोखे कुतर सां खारायूं कुतर भेण इज़त ओ भेण इज़त आहे छा अभी हेॾा इज्जत इज्जत पई पवई दाहू पियो करी के बेइज्जती कई थई छा अभी मुझे शागिर्द जी तू भेण आई बुध में सेठाणी तो सा झेड़ो कयो मुझो हाल हवाल वठास इज्जत छो तो सा झेड़ो कयोस मूंसां या छा झेड़ो कंदी ऐं शुक्र करे शुक्र जो मुंहिंजा ॿाहिरि अची विया न त मथो कूड़े मोकिलियां सा इन्हनि मूंखे बचाए वरितो अदीज़त तू पाण खे अकेलो न समझजा मां तो सा गड आया सुब डीजल ते वाह 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 छो अकेली आहियां छा लाइ अकेली आहियां ॿ भाइरजी आहिनि शाल मूंसां गॾु आहिनि सॼो मश्किरनि जो ॻोठु मुंहिंजो आहे मूंसां गॾु आहे बाक़ी इहा सड़ियल ॿीड़ी आहे मूंखे छा कंदी मूंखे सेठाणी मूंखे मिली चए पई मां अहिड़ा हथियार तयार कया आहिनि जेके हणंदी सांस न जीअं मेह खे कारो वाह न थींदो आहे ईअं कारो वाह थींदुसि ईअं फथ कंदी डीज़ल ते फथ कंदी अरे छॾ दा इज्जत खे मोला न मारे बाक़ी इहा सड़ियल माई मूंखे मारींदी अदी एहतियात करण ज़रूरी आहे पाण सां पिस्तौल रख या पाण सां छुरो रख ई ओचितो केरु साट उड़े वञई तोखे कहिड़ी ख़बर मुंहिंजो मतिलबु आहे हथियार तो वटि ज़रूरी आहे ऐं केरु हमलो करई मारे वञी त पोइ तूं छा कंदी डीज़ल ते ओए तोरा जेके ॿाहिरि एम्बुलेंस में खणी ईंदे लाड़काणे जंहिंमहिल लाड़काणे खणी वेंदे न लाड़काणे वारा चवंदा सेवण खणी वञीसि सेवण वारा चवंदई गंबट खणी वञीसि गंबट वारा चवंदई हैदराबाद खणी वञ हैदराबाद वारा चवंदई कराची खणी वञ तोखे इस्पतालूं ई कोन लभंदियूं इहे डीज़ल ते रुलाए साड़े विझंदई ऐं कराची इस्पताल वारा चवंदा हिन ते एतिरो ख़र्च थींदो जो एतिरो ख़र्च लहे कोन तंहिंजे करे तांबो माणे छॾींदई वापसि उहा ॻाल्हि त ॿुध ही तूं मूंखां पुछण आयो आहीं या घर वेठे पिटण आयो आहीं हा अदी मां तोखे पिटण कोन आयो आं तोखे ख़ैर जी ख़बर पुछण आयुसि तूं नाराज़ छो थी डीज़ल ते मां अहिड़ी त का ॻाल्हि तोसां कई कान्हे भेण छो न कावड़ कयां हा सभई इस्पतालूं ॾेखारे आयो आहीं चवंदा आहिनि त अलाह साईं खे इस्पताल ऐं थाणे जो मोह न ॾेखारे अदी मां तोखे आगाह करण आयुसि मूंखे कहिड़ी ख़बर तूं नाराज़ थी अदा तूं चुप करे वे इन सेठाणी खे तव्हां पाण ॾिसंदसि हा इज़त जी इज़त उहे बि घणई आहे केरु नथो करे त न करे पर तूं हाणे हलण जी कर ओड़ो पाड़ो आहे ॾिसंदो त छा कंदो अचायो शकन में न विझो माण्हू हुनखे न मां वञा थो मां त तुंहिंजी इज़त पियो कयां भेण जो तुंहिंजो नालो ई इज़त आहे जेकर अहिड़ी ॻाल्हि आहे त मां वञा थो न का ॻाल्हि कान्हे इज़त वञा इज़त बेइज्जती कंदे बि देर कान कंदी आहे हलो हाणे आया आहिनि वॾा पुछा ॻाछा था कनि त सेठाणी छा चए पुछड़ो कंदी सास अमा तोखे कहिड़ो लाचार हुयो जो मासी इज्जत सां वञी झेड़ो कयो अथई बसि खामखा हरू भरू चरी थी छा मां हे अलूअ जा पैसा खायूं पई वञे मां एतिरी बेहिमत आहियां छा त हिनखे मां पंहिंजे सौट जो हक़ु खाइणु ॾींदसि न को सेठाणी सिर ॾींदी आहे सुर कंहिंखे बि न आहे ॾींदी अमा तूं जंहिंजे करे एॾी जंग थी चोटी न उहो चोटीअ जो बेस्तो आहे अलाए हिकिड़ा तावीज़ ठोकिया अथई मुंहिंजे सौट खे सॼी राति इज़त जो नालो वठी पियो थो सुॾके अमा इहा इज़त जेतिरी बि बेइज्जती कंदसि न तॾहिं मच्छियूं मुर्गियूं इहे ताम इहे खाधा खयूं उनजे घर वेठो हूंदो अमा भली तूं इनजे लाइ झेड़ो करेसि पर जॾहिं इहा माई इज़त ते इशारो कंदसि न त उॾंदो वेंदो एतिरी थी आहे मुंहिं सां अञा बि इनजे घर वेंदो इज़त जे वेंदो त पंहिंजा पर पटाईंदो असांजो कुझु कोन कंदो अमा हो पहाको न ॿुधियो अथई त हेरारूअ जी हेर टंग भगे बि न वञे पाण ॼाणे पंहिंजा कम पर जे हाणे वरी इज़त जे दर ते पेर रखियई न त सेठियाणी सिर ॾींदी आहे सुर न आहे ॾींदी इहा बि ख़बर हुजणु घुरिजेसि ॻोठु छॾाईंदीसांसि ॻोठु ॼाण आयो हो ॾहे वञे अमा मामा वलू ऐं अलूअ जी जेतिरी बि बेइज्जती थींदी आहे न ओतिरो ख़ुशि थींदा आहिनि जीअं सोलर वारी प्लेट ते बैटरी चार्ज थींदी आहे न तीअं इहे ॿई बि न बेइज्जतीअ ते ख़ुशि थींदा आहिनि हाय हाय इज़त मुंहिंजी हेॾी बेइज्जती कई आहे पोइ बि इहो अधो अलू उन दर ते वेंदो पर जे वेंदो न त मां बि ॾींदीसांसि निड़ीअ ते लत ॾिसजांइ तूं ॾिसजांइ इहो मामा अलू आहे न इहो इज़त जे घर वञण खां हूअं बि कोन मुड़ंदो तूं न हरू भरू पाणी थी विलोड़ी वेठी
मां बि सेठियाणी आहियां, सेठियाणी। हिक न हिक ॾींहुं अहिड़ी ॿुधाईंदीसांसि जो कन ठरी वेंदसि। सेठियाणी सिर ॾींदी आहे, सुर नाहे ॾींदी। ड्रामा सोप सीरियल मश्करनि जो ॻोठ जा तमाम एपिसोड हाणे ॾिसो HD क्वालिटी में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा।